अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक में खबर जो स्लो जारी है। तमाम आदिलपुर में खबर शिकंदा हूँ। आदिलपुर लग गोड़ शेदर बलू में एक मिस्किन जे घर जा शह भाती पैरन जी परासरी बीमारी में मुब्तला घुमण फिरण खां लाचार इलाके में घोड़ी पिनी गुजारो करण ते मजबूर सरहदी आवारनि जे आसरे आदिलपुर लग गोड़ शेदर बलू में शेख बिरादरी से ताल्लुक़ रखंदड़ मोहम्मद कासिम शेख के घर में पान ऐं संदसि घरवारी समेत ब पुट ऐं मासूम न्याणो पैरन जी परासरी बीमारी में मुब्तला आहिनि। मोहम्मद कासिम संदसि घरवारी मसूमात सगड़ 5 साल खैरुद्दीन, 3 साल फराद हुसैन ऐं 2 साल कायनात खातो, 1 साल कंवल खातो समेत 6 घर जा भाती माज़ूर बणियल आहिनि जेके इंतिहाई ॾुखियाई वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। पंहिंजो गुज़ारो मिसकिनी ऐं गुरबत सबब समूरे खानदान पिनी घुरण मंगण ते मजबूर आहिनि। इन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं ग़रीब आहियूं, घुरी पिनी गुज़ारो कंदा आहियूं। मोहम्मद कासिम शेख संदसि घरवारी मुस्मात सुगर जो वधीक चवणु हो त सरहदी वारनि माण्हुनि खे असीं अपील था कयूं त असां मिसकिननि जी सहारा लहनि ऐं हुकूमत असांजे ॿारनि ऐं असांजो मुफ़्त इलाज कराए ऐं माली मदद भी कनि त जीअं असां भी पंहिंजी ज़िंदगी बहितर गुज़ारे सघूं। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।